नाज़रीन, हींअर असां ज़िला दादू जे तालुका जोही ऐं वाही पांदी भरिसां मौजूदु आहियूं। ऐं हीउ जेको रस्तो अवां ॾिसी रहिया आहियो, हीउ रस्तो पीर गाजी शाह ॾांहुं वेंदड़ रस्तो आहे। ऐं हिन रस्ते जी जेका सूरताल आहे उहा तव्हां पंहिंजे जेको आहे सो कैमरा जी अखि सां ॾिसी रहिया आहियो, जेका बिल्कुलु तबाह ऐं बर्बादु आहे। ऐं हीउ जेको रस्तो आहे तक़रीबन हिन रस्ते खे ठहंदे 20 साल थी चुका आहिनि। मुख़्तलिफ़ जेको आहे सो वक़्तनि ते हिन जो टेंडर बि थी चुको आहे, पर अॼु ताईं हिन जो कमु मुकमल कोन थी चुको आहे, न थी सघियो आहे। हींअर जॾहिं असां जेको आहे सो इन सॼे मामले ते जेको आहे सो असांजी जेका रिपोर्टिंग जारी हुई त असां ॾिठोसीं त हिते जेको सो बिल्कुलु बि को कमु कोन थियल आहे ऐं जेको आहे सो रोड जी सूरताल तमामु इंतिहाई ख़राबु आहे। रस्तो आहे वाही पांदी खां टंडो रहीम ऐं गाजी शाह वञी रहियो आहे। हींअर बि असां गाजी शाह खां अची रहिया आहियूं, टंडो रहीम खां अची रहिया आहियूं। हे रस्तो जेको आहे सो तमामु ख़राबु थी चुको आहे। हितां जी जेका आवाम आहे ॾाढी परेशान आहे। जॾहिं बि बरसातूं वग़ैरह पवनि थियूं त हे रस्तो तमामु जेको आहे सो पाणी हेठि अची वेंदो आहे। पोइ वाही पांदी टंडे रहीम जो रस्तो जेको आहे सो कटिजी वेंदो आहे। सो इन हवाले सां जेको आहे सो असांजा हुकुमरान आहिनि जेके मथी लेवल ते, ज़िले लेवल ते या सिंध लेवल ते या पूरे पाकिस्तान जी लेवल ते आहिनि, उन्हनि खे अर्ज़ु आहे त ख़ुदारा असांजे हिन रस्ते खे सुठे तरीक़े सां जेको आहे सो बहाल कयो वञे, छाकाणि त बरसाति वग़ैरह पए थी या नए नली जो पाणी लही अचे थो त पोइ जेको आहे सो आवाम खे सख़्तु मुश्किलातुनि जा सामना जेको आहे सो करणा पवनि था। हींअर तव्हां किथां अची रहिया आहियो? हींअर साईं गाजी शाह खां अची रहिया आहियूं असां। जेको आहे सो गाजी शाह खां टंडो रहीम हाणे वाही पांदी वञी रहिया आहियूं। ॾाढो तमामु जेको आहे सो ख़राबु रस्तो आहे। तव्हां पाण रस्ते जी हालति ॾिसी सघो था, कैमरा जे जेको आहे सो साम्हूं आहे।